कौमी असैम्बली में अॼु सदरासी पुलिस अदारी जे ख़िताब ते बहस शुरू कई वेंदो। सूमर ते कौमी असैम्बली में नवीद कमर रिथ पेश कई तंगारे ते हुकूमती बिज़नेस गोर हेठ आणण लाइ प्राइवेट मेंबर डीजी एजेंडा मुलतवी कई वञे। कौमी असैम्बली रिथ जी मंजूरी ॾेई छॾी। स्पीकर सरदार रियाज़ सादिक वज़ाहत कंदे चयो त संदसि चैम्बर में चीफ एफिस इजलास में तइ थियो आहे तंगारे ते प्राइवेट मेंबर डी बदिरां सदारती ख़िताब ते बहस कयो वेंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। मुल्क जी मजमूई सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। आज़ाद कश्मीर जी सूरतहाल बि बहस हेठ ईंदी। IMF सां नए प्रोग्राम लाइ ॻाल्हियुनि ते बि काबीना खे एतमाद में वरितो वेंदो। मदई जी वेझो मिल्कियत जे तकरार तां वॾो भाउ नंढे भाउ जी हयाती खसे वरिती। ॻोठ दड़ी चाकरी में मिल्कियत जे मामले तां भाइरनि विच में झेड़ो थी पियो। जवाबदार फायरिंग करे नंढे भाउ इफ्तिकार भुट्टो खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस मूजिब जवाबदार वकार भुट्टो जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। राजू खानानी में गुज़रे ॾींहुं गुम थी वियल 13 वरियनि जे नीगर जो सुल्तानी वह मां लाश हथ नईं पठान घर ॿाहिरां रांदि कंदे गुम थी वियो हो। अॼु सुबुह नीगर जो लाश हथ कयो वियो। ठुल में बीजेसी अणेलांडियल लोड शेडिंग खिलाफ चई वियो आहे। जेसर ते शटरबंद हड़ताल सराफाबाद साहिब रेबर चौक ऐं अमरोटी चौक समेत शहर जी मुख्य बाज़ार मुकम्मल तौर ते बंदि चई वियो आहे। अखबारनि गश्त करे शहर खे मुकम्मल बंदि कराए एहतजाजी मुज़ाहिरो कयो। टायरनि खे बाहियूं। अखबारनि जो चवणु आहे त 24 कलाकनि मां 18 कलाक बिजली बंदि रहण सबबि गर्मीअ में शहरनि जी ज़िंदगी आज़ाब बणिजी वई आहे। अणेलांडियल लोड शेडिंग ख़त्म कराए अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।